पीटीआई बानी बुशरा बीबी ते तोशाखाना केस में फर्द जुर्म लागू। अडियाला जेल में एहतसाब अदालत के जज मोहम्मद बशीर तोशाखाना 190 मिलियन पाउंड स्कैंडल रेफरेंस से बुधनी कई। बुशरा बीबी के 190 मिलियन पाउंड रेफरेंस की कॉपी फ्राहम कई वई। पीटीआई बानी जी जीएचक्यू हमले केस में गिरफ्तारी ज़ाहिर। रावलपिंडी की दहशतगर्दी तोड़ अदालत में जीएचक्यू हमले केस की बुधनी। अदालत पीटीआई बानी की जिस्मानी रिमांड ॾियण की सदा रद्द करे छॾी। अदालत पारां पुलिस के 9 मई के केसिस की अडियाला जेल में ही जांच करण की हिदायत। जीएचक्यू में पाक सऊदी अरब गडियल दिफाई सहकार जो टियों इजलास। ISPR मौजूद इजलास में ॿिन्ही मुल्कनि जे भाईपी वारनि लाॻापनि जी अहमियत खे उजागर कयो वियो। ॿिए तरफ़नि दिलचस्पी जे मामलनि, उभरंदड़ सिक्योरिटी जी सूरत-हाल ते गौर वीचार, दिफ़ाई पैदावार जे शोबे में पाण भरो थियण ऐं समूरनि शोबनि में दिफ़ाई सहकार वधाइण जी ख़्वाहिश जो इज़हार। इंट्रा पार्टी इलेक्शन करदम करार ॾियण बैठ जो निशान वापस वठण खिलाफ पीटीआई की दरख्वास्त ते ॿुधणी। पीटीआई वकील जो बैरिस्टर गोहर के अचण ताईं ॿुधणी में वक़्फ़ करण जो इस्तदा। पेशावर हाई कोर्ट कुछ देर लाइ ॿुधणी मुलतवी करे छॾी। अॻूण वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी घोबिन के केस में वधीक 3 ॾींहनि जी रिमांड नेब हवाले। इस्लामाबाद की एहतसाब अदालत फवाद चौधरी खिलाफ जहलम में अडावती रिथाउन बाबत केस की बुधनी कई। नेब प्रोसिक्यूटर पारां फवाद चौधरी की वधीक 10 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड की इस्तदा। अदालत अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर जो 3 ॾींहनि जो रिमांड ॾेई छॾियो। निगरान वफ़ाक़ी सरकार पारां कोरोना के नए वायरस के मुंहुं ॾियण लाइ सिहत बाबत आलमी कॉन्फ्रेंस कोठाइण जो ऐलान। मुर्तज़ा सोलंकी चयो त ग्लोबल हेल्थ कॉन्फ्रेंस 11 ऐं 12 जनवरी ते थींदी। कॉन्फ्रेंस पाकिस्तान में कोठाइण असांजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। डॉक्टर नदीम जान चयो आहे त कोरोना खां पोइ सिहत जो शोबो सख़्त ॾुखियाईनि जो शिकार आहे। वैक्सीन ज़रूरत मूजिब न पई ठहे। सिहत बाबत मसइलनि जे हल लाइ जोगा क़दम खयां पिया वञनि। पीपल्स पार्टी अॼु डेरा बुगटी में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी समेत मरकज़ी ऐं सूबाई क़यादत जलसे के ख़िताब कंदी। सियासी ऐं क़बीलाई शख़्सियतुनि जी पीपी में शमूलियत जो इम्कान। कोटड़ी में अफ़सोसनाक वाक़ियो। घर मां ज़ाल मुड़ुस ऐं नीगर जा गला कपियल लाश हथ। सिकंदराबाद के आबाद कॉलोनी में मसवाड़ के घर में रहंदड़ इल्ताफ़ गोरी संस घरवारी मीना ऐं 8 वरियन के आदिल जा गला कपियल लाश मिलिया। इतला ते पुलिस पहुंची लाश खणाए अस्पताल मुंतकिल करे छॾिया। वारदात में इस्तेमाल थियल छुरो हथ। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में रोड हादसनि में 5 ॼणा अजल जो शिकार। 17 खां वधीक ज़ख़्मी। उमरकोट वेझो सामारू रोड ते 2 मोटरसाइकिलनि में ज़ोरदार टक्कर सबबि केविल कोल्ही फौत। पुलिस एहलकार अकरम बलोच सख़्त ज़ख़्मी थी पियो। ॾेपार जा भरिसां कमंद जी ट्रॉली हेठां अची 10 वरियन जो नीगर अली रज़ा बुर्दी जी भाट जी फौत थी वियो। मिठियाणी भरिसां लीमू शाह स्टॉप वटि मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि लेडी हेल्थ वर्कर ज़ाहिदा पवर हयाती विञाई वेठी। संदसि मुड़ुसु नूरुद्दीन पवर ज़ख़्मी। ढोरो नारो वेझो तेज़ रफ़्तार कार टक्कर हणी रोड पार कंदड़ ॻोठ डेबो वासी पीरसन दोदो मल मेघवार के मारे विधो। मीरपुर ख़ास भरिसां हैदराबाद रोड ते कार जो बीठल मज़दा सां टक्कर TDA अॻवान सैयद बाबू शाह जो पुटु सैयद अशद शाह फौत थी वियो। जामशोरे वेझो खाणोठ लॻ इंडस हाईवे ते सन खां हैदराबाद ईंदड़ वेन आम्हूं साम्हूं ईंदड़ ट्रक विच में टक्कर। औरतुनि ॿारनि समेत 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी।